मोहन सिंधी हत्याकांड जो त पतो ही हूंदो, लगातार सभिनी अखबारुनि में अचे पियो, सभिनी मीडिया हाउस में अचे पियो, सभिनी में ख़बरूं हलनि पियूं। तंहिंजे अलावा सोशल मीडिया ते भी धूम मची पई आहे कि मोहन सिंधी हत्याकांड मामले में अञा ताणी कोई भी निष्पक्षता सां जांच कान थी है। यहाँ तक कि राजस्थान सरकार भी मुखबंदी बणिजी करे वेठी है, मतलब न को ॿुधे थी न को कार्रवाई करे थी। इन शइ खे वठी करे जयपुर जे अंदर कल्ह कंवर नगर जे अंदर झूलेलाल मंदिर में ॾाढी विशाल सिंधी समाज जी हिकिड़ी आम सभा मीटिंग थी हुई, जंहिंजे अंदर चई अथनि कि जयपुर शहर जा सभी मुखी ऐं सिंधी समाज जा गणमान्य माण्हू, भामाशाह ऐं समाज सेवक ऐं तंहिंजे अलावा सिंधी संस्थाउनि जा अध्यक्ष आया हुआ ऐं काफ़ी उन मथां इहा ॻाल्हि चर्चा थी कि आख़िर मोहन सिंधी के न्याय कीअं मिले, उन हेतिरी जो हत्या थी आहे बेरहमी सां, त उन जी निष्पक्षता सां जांच कीअं थिए, उन परिवार खे मुआवज़ो कीअं मिले ऐं तंहिंजे अलावा उन्हनि खे सुठे मां सुठो जेको कंपनसेशन सरकार मां मिलणो घुरिजे उहो कीअं मिले। इन्हनि ॻाल्हियुनि खे वठी करे कल्ह सिंधी समाज जयपुर जे सिंधी पंचायतुनि जे द्वारा हिकिड़ी मीटिंग रखी हुई। मीटिंग जे अंदर सभई मुखी गणनि पंहिंजी पंहिंजी राय रखी ऐं कई ॻाल्हियूं निकिरी करे आयूं, जीअं कि अगरि मोहन सिंधी हत्याकांड जे अंदर अगरि निष्पक्षता सां जांच नथी थिए त सिंधी नोटा जो बटन दबाईंदो या वोट ही कान ॾींदो, छोकी सिंधी समाज हमेशह बीजेपी जो वोटर रहियो आहे ऐं बीजेपी जी जेकी चई पार्टी खे अपनायो अथई ऐं बीजेपी खे वोट ॾिनो अथई। पर अॼु उहो ई बीजेपी सरकार हिकिड़ी जेकी असांजे ग़रीब भाउ मोहन सिंधी जी हत्या थी वञे, जंहिंजूं 4 भेनरूं आहिनि दोस्तो, 4 भेनरूं आहिनि ऐं मां आहे, कमाइण वारो इकलौतो मोहन सिंधी हो जेको भाॼीअ जो गाॾो लॻाए करे पंहिंजी आजीविका गुज़र बसर कंदो ऐं हिननि सभिनी जा पेट भरंदो। उन जी हत्या थी त अॼु उन परिवार लाइ करे ॾाढो वॾो संकट आहे कि आख़िर भेनरुनि जी शादी कीअं थींदी ऐं उहा जेकी मां वेठी आहे उनखे जीवन भर रोटी केरु ॾींदो। त इहा सरकार खे सोचणो घुरिजे, निष्पक्षता जांच थियणी घुरिजे, जेका आपराधिक मामले में लिप्त आहिनि उन्हनि सभिनि खे तत्काल सां अरेस्ट करे ऐं कड़ी सां कड़ी सजा ॾियणी घुरिजे ऐं तंहिंजे अलावा सरकार जे द्वारा हिन परिवार खे मुआवज़ो राशि ॾियणी घुरिजे ऐं परिवार जी कंहिं हिकिड़ी भेण खे सरकारी नौकरी बि ॾियणी घुरिजे ऐं जीअं कि किराएदार आहिनि त हिननि जी आवाज़ जी बि उचित व्यवस्था करणी घुरिजे, छोकी कमाइण वारो माण्हू जी त हत्या थी ऐं इहो सभु कुझु थियो आहे राजस्थान जे जयपुर शहर जे अंदरि, जंहिंजी कि हर हिकु ॻाल्हि बार बार सिंधी ग्रुपनि में लोकल ग्रुपनि में हले पई ऐं जेके बार बार दैनिक भास्कर पत्रिका वॾा वॾा चैनल हिन ख़बर खे बार बार ॾेखारनि पिया। ॿुधायो वञे पियो कि इन में पुलिस जी ॾाढी तगड़ी मिली भगत ॿुधाई थी वञे कि उन्हनि सवले नमूने केस खे दाख़िल कान कयो आहे ऐं अञा ताणी को जेको नीति संगत न्याय हुजणो घुरिजे उहो कान थी सघियो आहे ऐं सरकार वटि असांजा सिंधी भाउर पहुची चुका आहिनि, पुलिस वारनि वटि बि वञी चुका आहिनि, पुलिस वारा टाइम बि ॾिननि कि असां तव्हांखे 24 कलाक में ॿुधायूं था, 48 कलाक में ॿुधायूं था, पर अञा बि को न्याय प्रिय ॻाल्हि कान थी आहे। अहिड़े में सिंधी समाज सभु एकजुट थी करे पहिरियों फ़ैसिलो त इहो कयो आहे कि असां वोटनि जी चोट ॾिनासीं हिन दफ़ा बीजेपी सरकार खे, या त वोट ई कान कंदासीं ऐं वोट कंदासीं त नोटा खे दबाईंदासीं। अगरि असांजे सिंधी भाउ मोहन सिंधी के अगरि न्याय नथो मिले त उन परिवार खे न्याय नथो मिले त ॿी बि जेकी अपडेट हूंदी असां तव्हांखे असांजे चैनल जे माध्यम सां सिंधी समाचार राजस्थान जे माध्यम सां बार बार अपडेट ॾींदा रहंदासीं। जय श्री झूलेलाल।